दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हांखे ख़ुशि आमदीद। जेका भी पापनगर ड्रामे खे ॾिसण नाज़रीन आहिनि उन्हनि सभिनीनि जे लाइ हिकु ख़ुशख़बरीअ सां आंदी आहे। पापनगर ड्रामो दोस्तों पंहिंजी कामयाबियुनि जी मतिलबु रस्ते ते रवां दवां आहे। होॾां वीरनि जी बस्ती बि सिंध टीवी वारनि जो जेको ड्रामो ज़बरदस्त हली रहियो आहे। लेकिन तव्हांजे लाइ हिकु नई ख़ुशख़बरी आहे। नई ख़ुशख़बरी दोस्तों इहा आहे त 18 तारीख़ ते नए महीने जी 18 तारीख़ ते खजूर साहब ऐलान कयो आहे, पोस्ट कई आहे, उन ख़बर ॾिनी आहे त बाबा असां पंहिंजा ड्रामे जी धमाके सां स्टार्टिंग कंदासीं। जी हाँ दोस्तों, 18 तारीख़ नए महीने जी खजूर साहब पंहिंजी पोस्ट में लिखियो ऐं खजूर साहब इहो जेको आहे न ॾिसूं पंहिंजे वाइदे खां फिरे थो जा वाक़ई 18 तारीख़ खां अॻिते हू कमु हलाईंदो। पंहिंजा वरी ड्रामो जंहिंमें आज़म मेंगल आहे, इहे दुलाब जा काफ़ी अदाकार उन में आहिनि, इजाज़ मला आहे, मतिलबु बहितरीनु अदाकार आहिनि। मेन करेक्टर आज़म मेंगल बि आहे ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे इहो। पंहिंजा वरी जेको तव्हांखे अपडेट ॾींदा हुआसीं, वरी इहे विच में मसइला मसाइल थिया मुल्क में, हेॾे होॾे अदाकारनि वरी जेको आहे कमु पोइ न करे छॾियो, जो शूटिंग न थी सघी हुई। लेकिन हाणे तमामु जल्द इन ड्रामे जी शूटिंग फाइनल कई वेंदी। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजी चैनल ऐं वीडियो खे।